अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो उमेद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असांजी सुहारी सिंध असांजे ज़िले सांगड़ में काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे फिलाही कमु कनि था, पर अॼु तव्हांखे असां उन शख़्स खां मिलायूं था जेको हिकिड़ो मिसकीन ऐं ग़रीब पाण ऐं होटल हलाए पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़रान कंदो आहे, पर हुनजे दिलि में जेके जज़्बा आहिनि उहे मुंहिंजो अंदाज़ो आहे की असांजे पाकिस्तान जे वॾे नाले ईदी खां घटि न आहिनि। ऐं उहो आहे इंतिहाई बहितरीनु रहमदिल इंसान अदा ख़ैर मोहम्मद मक्सी साहब, जेको शहर पेरूमल मोड़ ते होटल हलाए पंहिंजो गुज़रान कंदो आहे। पर हिन जे जज़्बा जेके आहिनि उन्हनि मिसकीन जेके असांजा बेसहारा माण्हू आहिनि सिंध में, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारनि था, या अपाहिज आहिनि, जॾा आहिनि, या उनखां अलावा जेके बीमार आहिनि उन्हनि जा इलाज कराइण, या असांजे तालीम जे हवाले सां तालीम पोइते पियल आहे उन हवाले सां जहिड़ो हाल आहे दोस्तनि खां डोनेट करे, ऐं उहा जेका असां उन्हनि खे तालीम जे मैदान में जेका असां उन्हनि खे बचड़नि खे असांजे नंढड़नि जेके आईंदा जा महिमान आहिनि, असांजे नए नसल जा महिमान आहिनि, उन्हनि जे लाइ किताब कापियूं गॾु करे रसाईंदा आहिनि। अॼु असां वटि पहुता आहिनि ख़ैर मोहम्मद मक्सी साहब, ऐं ख़ैर मोहम्मद मक्सी सां असांजी मुलाक़ात ईअं थी जो अॼु असांजे स्कूल में किताब विराइण आया। अॼु उन्हनि जो इंटरव्यू असां कयूं पिया अरड़ो मेल ते, त सभु खां हलूं था ख़ैर मोहम्मद मक्सी ॾांहुं। अस्सलाम वालेकुम सर। साईं वालेकुम अस्सलाम। अदा ख़ैर मोहम्मद मक्सी साहब, सभु खां अवल असांजे सामीन जेके असांजे यूट्यूब फेसबुक या असांजे ॿिनि पेजनि ते ॾिसनि पिया असांजा सामीन, उन्हनि खे पंहिंजो तारुफ़ कराइजो। अदा मुंहिंजो नालो ख़ैरमंद मंगसी आहे। बेसिकली आउं पेरूमल सां तालुक़ु रखां थो, हिकिड़े नंढे ॻोठ सां, ऐं आउं उन सां गॾु सहाफ़ी बि आहियां। ऐं 2019 खां आउं जेको समाजी कम बि कयां पियो, पंहिंजे पाण खे सोशल वर्कर बि सॾायां थो सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां। इहा माना मुंहिंजो कमु आहे जेको हले पियो, जेको तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते। अच्छा अदा ख़ैर मोहम्मद मक्सी, मूं त तव्हांजो ज़िक्र इहो बि करे छॾियो त तव्हां जेके असां होटल ते गुज़रान कंदा आहियो ऐं पंहिंजो जेको घर जो गाॾो हलायो था, त इन हवाले सां तव्हांजी सिंधी ज़िंदगी जे बारे में बि थोरो दोस्तनि खे बयानु कजो। अदा असल में ज़िंदगी अलाह पाक जे करम सां असांजी बचपन खां थोरी ॾुखी गुज़री। मुंहिंजो वालिद साहिबु वाटकी जो कमु कंदो हो, पोइ कॾहिं बाबा खे कमु लॻंदो, कॾहिं कोन लॻंदो, कॾहिं त 5-5, 6-6 ॾींहं बि कमु कोन लॻंदो। पोइ असांजा माना ज़िंदगी में बचपन में अहिड़ा ॾींहं ॾिठासीं जो असां कॾहिं खाइण लाइ बि कोन हूंदो हो। उन खां पोइ मुंहिंजो वालिद साहिबु 15 में बीमार थी, हुनखे शुगर ज़ाहिर थी पई, ऐं जेको आहे 7 में 6 में बाबा खे शुगर थी, 7 में बाबा खे माना डॉक्टरनि ॿुधायो बाबा शुगर आहे। ऐं बाबा मुंहिंजो पोइ वाटकी बि कमु छॾे ॾिनो उन शुगर जे करे, थींदो ई कोन, वेहक ई कोन थींदी, टंगनि में टंगूं कमु छॾे वेंदियूं। पोइ मुंहिंजे वालिद साहिबु चौकीदारी कई, चौकीदारी पोइ असांखे ॿुधाईं त राति जो त बाबा हाणे मूंखे हलिजे कोन थो, पोइ मूंखे छॾे ॾियो। हुन टाइम असां वटि त का मोटर साइकिल या अहिड़ो रिवाज बि कोन हूंदो, सवारी बि कोन हूंदी। पोइ असां वटि हिकिड़ो कॾहिं गाॾो हूंदो, असीं डेली पंहिंजे वालिद साहिब खे कॾहिं गाॾे ते खणी उते राति जो छॾे ईंदासीं। पोइ हिकिड़ो ॿ चकर को राति में हलंदे बाबा किरी बि पियो, असांखे कुझु माण्हुनि बि ॿुधायो, ऐं बाबा बि ॿुधायो त बाबा जेको आहे मूंखे राति जो नज़र कोन थो अचे। पोइ असां वञी डॉक्टरनि चेक कराईसीं त उन्हनि ॿुधायो त बाबा हिनखे शुगर आहे, शुगर जे करे माना मुंहिंजी माना नज़र जेका डाउन थी वई। पोइ बाबा जो ख़ैरनि सां असां हुते ऑपरेशन बि करायोसीं, लेंस बि लॻायोसीं। पोइ बाबा खे चयोसीं बाबा तव्हां वेही रहो, तव्हां घणेई जेको असां लाइ कयो पंहिंजी माना जेतिरी वसियत हुई तव्हां असांखे खाराइबो, हाणे असीं तव्हांखे अहिड़ो हाल असीं कमु कयूं था। पोइ उन टाइम में मूं चौकीदारी कई। पोइ 15 में बाबा जी जेका तबियत ख़राबु थी वई, बाबा वञी खड़ ते भेड़ो थी वियो, जो बाबा खे साई बि उन सां जिगर जेको डैमेज थी चुको। असां टेस्टूं वग़ैरह करायूं, डॉक्टरनि चयो त बाबा हिनजो जिगर काफ़ी डैमेज थी चुको आहे, ऐं बसि हाणे जेके ॾींहं आहिनि ज़िंदगी जा पर उहे तमामु घटि ऐं मुख़्तसर आहिनि। पोइ इन दौरान बाबा जो जेको आहे हिकिड़ी टंग बि माना बाबा जी ख़राबु थी वई, शुगर सबबु ज़ख़म थी विया। असीं खणी वियासीं हुते डॉक्टरनि खे ॾेखारियो, हिन चयो बाबा मीरपुर खणी वञो, मीरपुर खणी वियासीं, हुते हॉस्पिटल में सिविल में ॾेखारियोसीं। हुननि चयो त बाबा तव्हां हिन खे खणी वञो, हीअ टंग हिन जी कटिबी। असां घणी कोशिशि कईसीं पर टंग न कटिजे, टंग कटिजे, पर डॉक्टरनि माना उन्हनि चयो त बाबा हिन खां सवाइ कोई इलाजु कोन्हे, जेकॾहिं तव्हां टंग हिन जी न कटाईंदो त हीअ जेको आहे ज़ख़म आहे या जेको वायरस आहे इहो वधंदो वेंदो, ऐं सॼे जिस्म खे मुतासिर कंदो। पोइ बाबा जो असां ऑपरेशन करायोसीं। उन टाइम असांजी हालति इंतिहाई ख़राबु हुई, पट सट करे करायोसीं। ऐं पोइ बाबा जी जेको ट्रीटमेंट हलंदी, तक़रीबन शाम सुबुह बाबा खे इंजेक्शनूं लॻंदियूं हुयूं ऐं ज़ख़म खे छुटाइण जो। उन टाइम असांजी अहिड़ी कंडीशन हूंदी त असांखे माना कंहिं ॾींहुं माना उन जेका इंजेक्शन वठण लाइ असां वटि पैसा बि कोन हूंदा, माना गुरबत हुई, खाइण जो बाबा जेको बीमार हो,
ऐं ऑपरेशन करायोसीं पट सट करे उधार सुधार जेको माल हो उहो बि माना असांजो वियो हलियो। तंहिंखां पोइ मूं पाण थोरो लॉस खाधो पंहिंजे हिसाब सां होटल में कमेटियूं वग़ैरह रखियूंसीं, उन में बि काफ़ी लॉस खाई वियासीं। पोइ असांजी कंडीशन अहिड़ी थी वई, बाबा साहिब जी डेथ थी वई जो असीं एॾा परेशान हुआसीं जो मूं सोचींदो हुउसि कुझु कर्ज़ बि हो, माण्हू तंग कंदा ईंदा, माण्हुनि खे चवंदा, कुझु असांजा माइट हूंदा, मुंहिंजा संदे वेझा जेके रिश्तेदार हूंदा उहे ताना ॾींदा, मेणा ॾींदा, मुंहिंजे भाउ खे चवंदा बाबा हिनखे कढे छॾियो घर में, हीअ जा हिनखे जो कमरायो वञी किथे को कंहिंखे माना पोइ तकलीफ़ आई। पोइ तकलीफ़ सबबु माना हितां घर बि छॾे कराची बि कमाइण लाइ वियो हुउसि। पोइ मूंखे दिलि में ख़्यालु थियो त भई हीअ जेके ग़रीब हूंदा आहिनि हिननि लाइ कुझु कयां, छो त अच्छा ग़रीबनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त तव्हांखे हीउ जज़्बो कीअं जाॻियो, हीअ जेका ख़िदमत जो जज़्बो आहे, ख़लक खे ख़िदमत जिन में काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि, उन हिसाब खां तव्हांजो हीउ जज़्बो कीअं जाॻियो? जज़्बो इन सां जाॻियो त असां पाण इहे तकलीफ़ूं ॾिठियोसीं त भई जीअं ग़रीब जे घर में को अहिड़ो बीमार किरी पवंदो आहे त हुनजी कंडीशन छा हूंदी आहे। ऐं मूंखे जेको ॿुधाईंदो त माना मूंखे तकलीफ़ थींदी, माना आउं महसूसु कंदुमि मूंखे वालिद साहिब जी यादगिरी अची वेंदी। माना को और बि अगरि मूंखे बीमार जे हवाले सां चवंदो हो न, मूंखे पंहिंजे वालिद साहिब जी यादगिरी ईंदी, पोइ मूंखे उहा तकलीफ़ थींदी त भई हू माना आउं इहो महसूसु कंदुसि जहिड़ो मुंहिंजे वालिद साहिब खे या घर में तकलीफ़ हुजे ऐं उहा तकलीफ़ आउं पाण महसूसु कंदो रियल में हिकिड़ी माना। अच्छा ख़ैर मोहम्मद, ज़िले सांगड़ खां अलावा बि तव्हां मूं ॾिठो आहे त काफ़ी जाइनि ते जीअं काफ़ी अहिड़ा मसइला थिया आहिनि जिते के जॾा आहिनि या किथे बीमार आहिनि उन्हनि वटि पहुता आहियो, त अॼु ताईं तव्हां कहिड़नि कहिड़नि फिलाही कमनि में तव्हां हथु विधो आहे? अदा मुंहिंजे ख़्याल में त उहो कमु फिलहाल कोन आहे जेको मूं न कयो हुजे। चाहे हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, चाहे असां मुस्लमान में बि फ़िरक़ान मूं कॾहिं न ॾिठो आहे। न इहो सोचियो आहे त भई हीअ अॻियों हिंदू आहे या हीअ मुस्लमान आहे या हिन जो कहिड़े फ़िरक़े सां तालुक़ु आहे। मूं सभु कमु कया आहिनि, सभु मस्जिद खां वेंदे बीमार खे वठी हॉस्पिटल में इलाजु कराइणु, के न्याणी खे ॾाज जी ज़रूरत आहे उन में जे मदद करणु, ऐं राशन जे हवाले सां, व्हील चेयर जे हवाले सां, ऐं हाणे मूं हींअर ई तक़रीबन शुरूआति कई आहे कुझु ॾींहंनि में, हफ़्तो खनि थियो हूंदो, त एजुकेशन जे हवाले सां कुझु अहिड़ा ग़रीब मिस्किन मुस्तहिक़ ॿार आहिनि जिन्हनि लाइ कापियूं, छो त हिन मौजूदा वक़्त में पेपर जी एॾी माना क़ीमत वधी वई आहे, जेका अॻे 50-60 रुपया कापी मिलंदी उहा कापी हींअर 250-300-400 रुपया मिले पई, जंहिं छह अफोर्ड नथो करे सघे। हींअर अगरि को 7, 8, 9, 10 में पढ़े थो त हुन जूं कापियुनि जो ख़र्चु 2500 खां 3000 ख़ाली थिए थो उन नॉर्मल। पोइ उन खां अलावा पेन आहे, पेंसिल आहे, ॿियूं बि शयूं आहिनि, तंहिंखां पोइ ड्रेस जो मसइलो आहे, जूतनि जो मसइलो आहे, त उहो माना ग़रीब माना मुंहिंजे हिसाब में त मज़दूरी कमाईंदड़ या हिकु हारी जो पुटु मौजूदा महांगाई जे दौर में हाला के सहूलियतूं बि आहिनि त को बि स्कूल जी गवर्नमेंट में फ़ीस न आहे, ऐं 12वीं ताईं जेका तालीम मुफ़्त आहे, किताब बि मिलनि पिया, पर थोरा घणा फ़िलहालु मिलनि पिया, पोइ बि भला किथे नथा मिलनि, इहा बि हिकिड़ो आहे, पर पोइ बि मिलनि था जेको गवर्नमेंट ॾिए पई। पर उन खां अलावा बि ॿिया जेके ख़र्च आहिनि उहो बि माना अॼुकल्ह अफोर्ड नथो करे। हींअर जेको मिसाल तौरु सुबुह जो ॿार घरां जहाँ जो को बि वञे थो 2:30 बजे घर थो अचे, लाज़मी उनजे खीसे में त 50 रुपया हुजे त उहो स्कूल में को चांवर आहे या का शइ अहिड़ी वठी खाए जो त वरी वञी 2-2:30 बजे ताईं उहो स्टेबल करे सघे, जो स्कूल क्लास में वेही सघे। तमामु बहितरीनु तव्हांजी कोशिशूं आहिनि। अच्छा इन खां अलावा हाणे जेका सा अॼु ताईं तव्हां जेका डोनेशन तव्हां ताईं ईंदी रहंदी आहे काफ़ी, छो त तव्हां पाण हिकु मिस्किन माण्हू आहियो, ऐं उन खां अलावा त ॿाहिरनि इदारनि वटां तव्हांखे डोनेशन मिलंदी आहे। अच्छा उन खां अलावा जेके असांजे पाकिस्तान तोड़े ॿियनि इलाइक़नि मुल्कनि में जेके असांजा डोनर दोस्त रहनि था, उन्हनि खे तव्हांजो छा पैगाम आहे, अॼु ताईं तव्हां केतिरी डोनेट करे चुका आहियो जो उहो मुस्तहिक़ माण्हुनि ताईं पहुचाई आहे तव्हां? अदा मूं पंहिंजो रिकॉर्ड रखंदो आहियां, पंहिंजे फेसबुक ते बि रखंदो आहियां ऐं पंहिंजे मोबाइल जे अंदरि बि सेव कंदो आहियां त छा छा मूं कमु करा आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी बाक़ाइदा डेटा मूं वटि ठहियल आहे जेको चवंदो शुरू खां ई वठी ऐं हुनजी सॼी डेटा कढे हुनखे ॾींदुसि। हिन वक़्त ताईं अलहमदिल्ला 2019 खां मूं शुरूआति कई आहे, हिन वक़्त ताईं 30-35 लख ताईं ऐं जेको आहे माना कैश पैसनि जे हिसाब सां माना कोई डोनरनि जे ज़रिए माना मूं कमु करायो आहे। उन खां अलावा एनजीओज़ आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि जो को बि माना अंदाज़ो न आहे त मुख़्तलिफ़ ॻोठनि में राशन थी वियो या ॿियो बि हैंडपंपनि जे हवाले सां माना काफ़ी अहिड़ा कम आहिनि जेके मूं करा आहिनि बाक़ाइदे, माना पंहिंजे दोस्तनि जे जेके एनजीओज़ में ईंदा आहिनि पोइ असांखे जी मार्फत जे ज़रिए उन्हनि सां कमु करायो आहे। अच्छा ख़ैर मोहम्मद, अॼु असांजे प्लेटफॉर्म ते तव्हां मौजूदु आहियो, ऐं अॼु जेका असांजे इन ज़िले सांगड़ जे ख़ासि कर DC साहिब या उन खां अलावा असांजे जेके वाघ धणी आहिनि या उन खां अलावा डोनर दोस्त आहिनि, उन्हनि खे तव्हां ऐं उन खां अलावा असांजे आवाम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो आख़िर में? असल में त पहिरीं ॻाल्हि मूंखे असांजे पेरमल जे माण्हुनि ते हिकिड़ो अफ़सोस थिए थो, उहो मूंखे तमामु घटि अहिड़नि कमनि में रिस्पॉन्स कंदा आहिनि।
आउं उन्हनि खे इहो चवंदो आहियां सोशल मीडिया लिखंदा आहियूं बाबा आउं तव्हांखे निशानदेही कयां थो तव्हां पाण वञो उन जी पंहिंजे हथनि सां मदद कयो। कोन थो चाहियां तव्हां मूंखे 5 किलो कंहिंजे लाइ 10 किलो या अधु मण अटे जो वठी ॾियो या राशन वठी ॾियो या कैश पैसा मोकिलियो। सिर्फ़ु निशानदेही कयां थो, पंहिंजो नंबर बि ॾेई छॾंदो त बाबा तव्हां मूंसां राब्तो कयो, जंहिंखे डिटेल खपे थी उहो डिटेल वठे ऐं भले पंहिंजे हथनि सां हली कमु करे। पर उहो तमामु घटि माशाअल्लाह असां हिते सियासी माण्हू बि तमामु वॾा आहिनि, बाक़ाइदे उन्हनि खे व्हाट्सअप ते उहा शइ मोकिलींदो आहियां, सियासी माण्हुनि खे बि मोकिलींदो आहियां ऐं उन्हनि जा जेके ख़ासि माण्हू हूंदा आहिनि राइट हैंड हूंदा आहिनि लेफ्ट हैंड हूंदा आहिनि उन्हनि खे बि मोकिलींदो आहियां। पर उन्हनि जो न रिस्पॉन्स आहे। मूं वटि जेको 80% डोनेशन आहे उहो हिकिड़ो असांजो मुस्लिम आहे उहो करे थो ऐं ॿियो जेको आहे 10% जेको आहे उहो हिकिड़ो असांजो हिंदू कम्यूनिटी जो दोस्त उहो करे थो। उन खां पोइ 5% जेको आहे डोनेशन आहे उहो बि हिकु हिंदू कम्यूनिटी सां करे थो। बाक़ी जेका 5% आहे उहा सोशल मीडिया जे ज़रिए सां आउं जनरेट कयां थो। माना मतिलबु त 95% जेको 95% डोनेशन आहे मूंखे सिर्फ़ु 3 माण्हू कंदा। अच्छा, हाणे तव्हांजो छा पैगाम आहे असांजे उन्हनि तमामु दोस्तनि खे जेके डोनर हज़रात आहिनि या उन खां अलावा असांजे जेके अलाह जी राह में जेके रब जी राह में ॾियण वारा आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो छा पैगाम? मुंहिंजो त हिकिड़ो पैगाम उन्हनि लाइ इहो ई आहे त बाबा हीअ आउं कंहिं ग़रीब मिसकिन जी रखां थो, तव्हां पाण अचो भले चेक कयो, हुननि खे ॾिसो, जेकॾहिं हू मुस्तैक आहिनि तव्हां पाण पंहिंजे हथनि सां ई उन्हनि जी अची मदद कयो, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा मुंहिंजी हिकिड़ी सिंधी माना ज़िंदगी जी वॾे में वॾी ख़्वाहिश हूंदी आहे, हर माण्हू जी का न का ख़्वाहिश हूंदी आहे, ख्वाहिश हूंदी आहे त बाबा मूं वटि पैसो हुजे, मूं वटि घरु हुजे, मूं वटि बंगलो हुजे, या वञा हज करे अचां, या मुक़दस असांजा ॿियूं बि काफ़ी अहिड़ा माना जायूं आहिनि जिते वञूं ज़ारतूं करे अचूं। मुंहिंजी इन वजह सां को बि ख़्वाहिश कोन आहे, मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे, 2 ख़्वाहिशूं आहिनि ज़िंदगी में वॾे में वॾियूं। फस्ट नंबर ते प्रायोरिटी ते जेका मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे वालिद साहिब सां को अहिड़ो फलाही इदारो खोलियां ऐं मूंखे अलाह पाक पंहिंजे गंज मां एतिरो अता करे जो मूंखे कंहिं ग़रीब जी मिसकिन जी मदद करण लाइ सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म इस्तेमालु न करिणो पए। ऐं उन खां पोइ मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी जीजल अम्मा आहे, आउं चाहियां थो माना मुंहिंजी जीजल अम्मा खे आउं पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे हथनि सां हुनखे वठी हज या उमिरो करां, इहा मुंहिंजी वॾी ख़्वाहिश आहे। बसि ॿियो कुझु कोन आहे, न मूंखे पैसो खपे थो, न मूंखे कार खपे थी, या फिटल मोटरसाइकिल आहे हले पई, अलाह हलाए पियो, अलाह ॾे पियो, खायूं पिया, बसि शुक्र अलाह जो। तमामु बहितरीनु। अॼु असां सां गॾु आहे इंतिहाई बहितरीनु दोस्त असांजे ज़िले सांगड़ जा ईदी सॾिया वेंदड़ अदा ख़ैर मोहम्मद मक्सी साहब, इंतिहाई बहितरीनु इंसान। तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती, ॾींदा मुर्की मोकल जेॾा पेर ते ख़ैर ख़ैर, ख़ुदा हाफ़िज़।